लहरूं लहरूं जिंदगी। तू सौराब जे रवैये खां परेशान हो, पंहिंजा सभई कॉन्टेक्ट्स उन जे लाइ इस्तेमाल कंदो हो। उन सां गॾु कमु करण में तुंहिंजो साह मुझंदो हो। तू उन खां जान छॾाइण पियो चाहे, तो वटि को रस्तो कोन हुयो, तोखे का सपोर्ट कोन हुई। पर जीअं ई तोखे सपोर्ट मिली, तोखे रस्तो मिलियो, तू पहिरें ई धक में उन खां जान छॾाइण चाही। ईअं न? इस मिस्टर जमाल समझ छोलियुनि खे इहे पाण सां जुड़ियल अचनि थियूं ऐं वरी मोटी थियूं ऐं असां क्राइम जी दुनिया में बि ईअं ई जुड़ियल आहियूं, पर अलॻि अलॻि हिसे। असांखे हिकु जेतिरी ज़मीन थी मिले जिते असां पाण खे खोले था रखूं। सो ज़मीन मिली वई आहे, हाणे असां पाण खे खोले साम्हूं आणूं। हिन वक़्तु सौराब मुल्क खां ॿाहिरि वञी चुको आहे। हुनजो मैनेजर सतार पावर ऑफ अटर्नी वसीले हुनजे पूरे बिज़नेस ते कंट्रोल करे चुको आहे। तोखे इहा ॻाल्हि ख़बर आहे? जमाल साहब, ही ख़बर मुंहिंजे करे कम जी आहे, पर मुंहिंजी दुनिया त अलॻि आहे। इहो बिज़नेस त मां बि कॾहिं न सम्झी सघियुसि, पर हा, सौराब सां कॾहिं बि मां धोखेबाज़ी न कई आहे। हिन वक़्तु सौराब जो समूरो बिज़नेस तूं ऐं हुनजे मैनेजर सतार पंहिंजे कब्ज़े में करे वरितो आहे। माफ़ कजो, ही त मुंहिंजो पंहिंजो बिज़नेस हुयो, बाक़ी सौराब त पंहिंजे सियासी बुनियादनि ते मूंसां गॾु बीठो। कमु त समूरो मुंहिंजो हुयो, कॉन्टेक्ट समूरा मुंहिंजा हुया ऐं रस्तो बि मुंहिंजो ई जुड़ियल हुयो। जॾहिं इहो समूरो बिज़नेस तुंहिंजो हुयो त कानून जी नज़र में सौराब ॾोहारी छो थियो? तो अहिड़ी चाल छो हली सुल्तान? मां सम्झुसि कोन। तोखे सम्झाइण जे लाइ मां तो वटि हिते आयो आहियां सुल्तान। ॾिस जमाल साहब, मां तव्हांजी रिस्पेक्ट कयां थो पियो, पर हिन जो इहो मतिलबु हरगिज़ न आहे त मां तव्हांजी फोर्स को टिॼां थो पियो। तव्हां मुंहिंजो कुझु बि नथा बिगाड़े सघो। तुंहिंजी इहा ई ग़लतफ़हमी आहे सुल्तान। तूं तमामु जल्दी विसारे वेही रहंदो आहीं त तुंहिंजे पेरनि में कानून जूं ज़ंजीरूं बि आहिनि। तोखे सिर्फ़ु ओतिरे ई हलण जी इजाज़त आहे जेतिरो असां चाहियूं। इहा तुंहिंजी ग़लतफ़हमी आहे एसएसपी जमाल। तूं हिन वक़्तु मुंहिंजे रहम करम ते बीठल आहीं। हिन पूरे एरिए में 200-300 माण्हू पकड़ियल आहिनि। सिर्फ़ु हिकिड़े इशारे जी देरि आहे। तुंहिंजे हिन 300 माण्हुनि खे मां सुञाणियां ऐं उन्हनि जे क़ाबिलियत जी बि ख़बर अथमि। मां हिकु मुकमल फोर्स आहियां जंहिंखे हज़ारे हथ आहिनि, हज़ारे हथियार आहिनि, जंहिंजी सट सहण तुंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे। अॼु मां तुंहिंजी हिन पयल ज़ंजीरुनि खे तोड़ण जो ऐलान थो कयां ऐं तोखे मां मुकमल छूट थो ॾियां। जेको मुंहिंजो बिगाड़े सघे बिगाड़जांइ। मूंखे तोखां इहो ई ॿुधणो हो सुल्तान, छो जो मुंहिंजी टीम पहिरें ॾींहं खां तुंहिंजे हर कम ते नज़र रखी ऐं रिपोर्ट कई आहे। तूं बुनियादी तौर ते हिकु कमज़र्फ़ इंसान आहीं ऐं कमज़र्फ़ इंसान खे कीअं सोघो कबो आहे इहो मां तोखे हाणे ॿुधाईंदुसि। तव्हां बिल्कुलु फ़िक्र न कयो। मां पावर ऑफ अटर्नी 3 कंपनियुनि जी ऐं हिकिड़े सॉफ्टवेयर हाउस जी ॾिनी आहे ऐं अहिड़ी पावर ऑफ अटर्नी खां को बि मुंहिंजी कंपनी जो मालिक नथो बणिजी सघे। ऐं इहा त मुंहिंजी विछायल शतरंज आहे जेका मां ई खेॾां पियो। तव्हां रुगो हिकिड़ी महिरबानी कयो त सतार खे उलझाए रखो जेसिताईं मां वापसि नथो मोटां। सर, हुन तव्हांजे पर्सनल अकाउंट खे मिसयूज़ करण जी कोशिशि कई आहे। अव्हांजी फैमिली इन हिसाब सां काफ़ी डिस्टर्ब थी रही आहे। अहिड़ो कुझु बि न आहे, तव्हां परेशान न थियो। जेकॾहिं अहिड़ो को मैसेज हुननि ताईं पहुतो बि आहे त हुनखे मां पाण ॾिसी वठंदुसि। सतार खे भले खेॾणु ॾियो, हिन सां मुंहिंजा सभु दुश्मन मुंहिंजे साम्हूं अची वेंदा। मूंखे बैंक तरफ़ां कॉल आई हुई, शायदि अव्हांजे घर ते कॉल करे इंफॉर्मेशन तव्हांजे घर खां वठी वई हुई। मुंहिंजो सभु हिननि शयुनि खे मां पाण मैनेज करे वठंदुसि ऐं इनशाला मां जल्दी वापसि बि अची वेंदुसि। फ़िलहालु तव्हां रुगो सतार ते नज़र रखो ऐं मूंखे डेली जी रिपोर्ट ॾियो। ठीकु आहे सर, मां अव्हांखे रिपोर्ट कंदुसि। सर, पर हू सोशल मीडिया ते जेको सिलसिलो हले पियो उनजो छा करिणो आहे? इनखे उहो ई हलणु ॾियो।
अॻिते हली हिन मां को न को सियासी फ़ाइदो ज़रूरु वठिबो। मां तव्हां सां राब्ते में रहंदुसि। हेलो, कहिड़ा हाल आहिनि? परेशान त न आई न? ऐं माही जो हाल वल्डे कीअं आहे? उहा बि त परेशान हूंदी, कुझु ॿुधायो त कोन अथसि न? माही ॾाढी परेशान हुई सोराब। यासिर पंहिंजी फैमिली खे हिते घुराए वरितो हुयो। अवां जो ईअं ओचितो वञणु अवां जे ख़िलाफ़ का साज़िश पई सम्झे। हुआ चवे पई त अदा कुर्बान या SSP जमाल खां हिन सिलसिले में मदद वठिजे। वो काफ़ी ॾिनल आहे ऐं हिन मिशन सां लॻी पई आहे। कनीज़ या कुझु बि न आहे ऐं मां जल्दी ई वापसि ईंदुसि ऐं अचण सां ई पंहिंजे सभिनीनि दुश्मननि ते बिजली वांगुरु कड़कंदुसि। तूं हिकिड़ो कमु कर, तूं माहिन खे सम्झाए थधो करींसि। यंग ब्लड आहे, किथे जज़्बात में वो ग़लति फ़ैसिलो न करे वेहे। माहिन ऐं यासिर मुसलसल SSP जमाल सां राब्ते में आहिनि। जेकॾहिं तूं चवीं त मां उन्हनि खे रोके छॾियां? न, फ़िलहाल माहिन जेको बि करणु चाहे थी उनखे करणु ॾे ऐं SSP जमाल खे बि करणु ॾे। कुझु टाइम में उन्हनि खे बि ख़बर पइजी वेंदी त सोराब ख़ान आहे छा। तूं परेशान न थी, बस जल्दी मोटी अच। मूंखे ॾाढो डप थो थिए किथे माहिन को ग़लति फ़ैसिलो न करे वे। माहिन समझदार आहे ऐं मूंखे पक आहे त उहो मूंखां कॾहिं बि परे न थींदी। तूं हुनखे जेको बि करणु चाहे थी उन में उनजी सपोर्ट कर ऐं उनखे करणु ॾे। ठीकु आहे, तूं पंहिंजो ख़्यालु रखिजांइ। ऐं हा, हू तोखे धकु लॻो न, में तकलीफ़ त कोन्हे? कनीज़ जेके ॾुख मां पंहिंजे अंदर में सठिया आहिनि न, हीउ ॾुख हुननि जे ॾाढो मामूली आहे। ख़ैर, तूं हिननि ॻाल्हियुनि खे छॾ। इहो ॿुधाए त अदे कुर्बान मुंहिंजे लाइ छा पियो चयो? हो वाकई परेशान ऐं ॾिनल पे लॻा। मूंखे पहिरियों दफ़ो उन्हनि जी सच्चाई पे नज़र आई। सोराब, मां सोचां पई त किथे वाकई असां को ग़लति कमु त कोन कयो आहे। ठीकु आहे कनीज़, हिन मामले ते असां पोइ डिस्कस करे वठंदासीं। मां हाणे फ़ोन रखां थो पियो, तूं माहिन जो ख़्यालु रखिजांइ। अल्लाह हाफ़िज़। सत्तार जे पोयां को न को माण्हू त ज़रूरु आहे। मूंखे हुन लिखियल दुश्मन खे ॿुधणो पवंदो। असांजे मुल्क में करप्शन को वॾो मसलो न आहे, पर इन इशू खे घणो फोकस थो करे, ईअं न? हूअं बि असांजे समाज ते को फ़र्क़ु नथो पए हिन सां। जीअं हिते मुल्ज़िमनि खे नैब कोर्ट में शुनवायूं ॾींदे मीडिया में ॾेखारियो थो वञे, बसि इहा ख़ौफ़ वारी ख़बर पूरी थियण खां पोइ ख़तम ई थी वञे ऐं माण्हू पंहिंजी साॻी रूटीन में अची वञे। एडियो न्यूज़ ॾिसी रिश्वतखोर ऐं ईमानदार सभई ताड़ियूं वॼाईंदा आहिनि, ख़ुशि थी सभु कुझु विसारे वरी पंहिंजे कमनि में मसरूफ़ थी वेंदा आहिनि। ऐं अहिड़ी तरह वॾी करप्शन तां आम माण्हू जो ध्यानु बि हटायो वञे थो। मुसलसल करप्शन जारी बि रहे थी ऐं हूअं बि हाणे त असां वटि करप्शन रिवाज बणिजी वई आहे। पर माहिन, मां यकीन सां चवां थो त तव्हांजे पापा सोराब ख़ान अहिड़े कंहिं बि क़िस्म जी करप्शन न आहे जो उन्हनि खे सेफ एग्ज़िट वठिणो पए। पाण मुरादो उन्हनि खे जलावतनी न करणु ॾिबी। मां सोराब अली ख़ान सां बहितर अंदाज़ में ॻाल्हाईंदुसि। सत्तार धोखे सां असांजे पूरे बिज़नेस ते कंट्रोल करणु घुरे थो। हालांकि हू हिकु मामूली मैनेजर आहे, पर पापा डेली रूटीन हलाइण जे लाइ हुनखे पावर ऑफ अटॉर्नी ॾेई छॾी, जंहिंजो हू ग़लति इस्तेमालु करे रहियो आहे। तव्हां परेशान न थियो, मुंहिंजी टीम सतार ते मुकमल कंट्रोल हासिल करे वरितो आहे। असां खेसि कंहिं बि वक़्तु खणी ऐं जांच में शामिल करे वठंदासीं। जेकॾहिं हुनजे पोयां बि को आहे त उनजी ख़बर बि पइजी वेंदी। प्लीज़ जमाल साहब, तव्हां उनखे जल्दी रोकियो, किथे उहो घणो फैलिजी न वञे। घटि में घटि मुंहिंजे हूंदे त तव्हां मथां केर बि न बीहंदो, एतिरो त यकीन कयो मूंखे। तव्हांजो काफ़ी महिरबानियूं रहियूं आहिनि असां ते, पर हिन वक़्तु वाकई असां काफ़ी परेशान आहियूं। इहो अव्हां ऐं तव्हां कुझु घणो फॉर्मल न आहे।
असल में तव्हां ऐं तू जे विच में काफ़ी सफ़र आहे जेको मूं अञा तय नाहे कयो। मुंहिंजी त ख़्वाहिश आहे त तूं इहो सफ़र जल्द खां जल्द मुकमल करे वठ। ईअं एतिरो जल्दी? जॾहिं मंज़िलियूं ऐं पंध हिकु हुजनि न त पोइ विथियूं बेमाना बणिजी वेंदियूं आहिनि। मूंखे वक़्तु घुरिजे जमाल। मां कॾहिं बि अहिड़ी कैफ़ियत खे पाण ते नाहे आंदो। बिल्कुलु माहीन, तव्हां वक़्तु वठो। उहो तव्हां पाण फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। इहो मुंहिंजे दिलि जो ऐलान हुयो, या खणी ईअं चओ त मुंहिंजे दिलि जो सॾु हुयो। पर जमाल, मां नंढे हूंदे खां ई आसिर सां मङियल आहियां ऐं हू पंहिंजे अहसासनि जो इज़हार करे चुको आहे। माहीन, तूं सिर्फ़ु मङियल आहीं, तुंहिंजो निकाह नाहे थियल। ऐं हूअं बि सच पुछे त मुंहिंजी दिलि तोखे हासिल करण जे लाइ सालनि खां सफ़र करे रही आहे। छा मक़सद? मां सम्झमि कोन। पाण खे त मिले इलाही घटि अरसो थियो आहे, पोइ इहो सालनि जो सफ़र इहो वरी कीअं? न, ईअं न आहे। पाण पहिरियां बि मिलिया आहियूं, या ईअं चइजे त तूं मूंखे ॾिठो न हुजे। मुंहिंजी त पोस्टिंग थी हुई, मां जॉइनिंग करे पोइ आयो हुयुसि ऐं उन ई शाम ते मां ड्यूटी राउंड ते हुयुसि। माहीन, मूं ॿाहिरि रोड ते तोखे कंहिंसां झेड़ो कंदे ॾिठो। तूं उन वक़्तु काफ़ी जज़्बाती। ओह, इहा त 3 साल पुराणी ॻाल्हि आहे, तॾहिं मां यूनिवर्सिटी में हुअमि। अच्छा, त उहो अव्हां हुजे हुन छोकिरी खे अरेस्ट कयो? जी बिल्कुलु, पर तव्हां हिकु पल जे लाइ बि मूं ॾांहुं न ॾिठो। ऐं हीअ भागी दिलि उन ॾींहं खां वठी तव्हांजे नाले जी तस्बीह सोरे रही आहे। मुंहिंजे लाइ इहा थोरी अजीब ॻाल्हि आहे। अव्हां एतिरनि सालनि खां मूंखे फॉलो पिया कयो। चवंदा आहिनि त सूफ़ियाणो इश्क हुजणु घुरिजे। सो पंहिंजो बि इहो ई सूफ़ियाणो ऐं क़दीम इश्क आहे। अव्हां पंहिंजी हाकारी करे खेसि एतिराम बख़्शियो माहीन। मूंखे वाकई वक़्तु घुरिजे। मां कॾहिं बि अहिड़ी फीलिंग्स खे फील नाहे कयो। यासिर बि अहिड़ियूं ई फीलिंग्स पियो रखे, पर मां अञा ताईं सम्झी न आहियां सघी। मां प्रैक्टिकल लाइफ में जीअण वारी छोकिरी आहियां। इन जी माना त इहो दिलि जो खानो अञा ख़ाली आहे, जंहिंखे फिल करण जी कोशिश करे सघिजे थी। मां कुझु बि नथी चई सघां, पर मां त इल्तिजा कंदो रहंदुसि ऐं तुंहिंजी सखा ॾांहुं बि वाझाईंदो रहंदुसि। सोहराब जी समूरी लीगल टीम केतिरो बि ज़ोर लॻाए पर संदसि जारी कयल अटार्नी ऑफ पावर खे रद्द नथी करे सघे। मूंखे यकीन आहे त सोहराब जी मुल्क वापसी नामुमकिन आहे। तंहिं करे संदसि बिज़नेस एम्पायर जो आउं अकेलो ई शींहुं आहियां ऐं हाणे शींहुं शिकार ते लथल आहे। घणनि जो शिकार कंदो। खौफ़ खां डिॼी पनाह वठण आयो आहीं छा सुल्तान? सतार, तुंहिंजी ॻाल्हि ॿुधण खां पोइ हिकिड़ी चवणी यादि अची वई। शींहुं जॾहिं झंग में लहंदो आहे न शिकार जे लाइ, पहिरें पाण खाईंदो आहे ऐं पोइ गिदड़ ऐं पगड़नि जे लाइ छॾींदो आहे। जॾहिं उन खां पोइ बचंदो आहे न, उहो जीत ऐं जीवड़नि जे लाइ छॾींदो आहे। तुंहिंजी औकात जीत ऐं जीवड़े खां मथे कोन्हे। ज़ुबान खे लगाम ॾे सुल्तान, तोखे मुंहिंजी ताक़त जो अंदाज़ो कोन्हे ऐं तूं इहो न विसार त तूं हिते मुंहिंजे अॾे ते आयल आहीं। अॾे ते त नाचू हूंदा आहिनि सतार, इहा तुंहिंजी उमिरि कोन्हे। तूं त उहो धोखेबाज़ आहीं सतार, जंहिं मालिक खे धोखो ॾिनो आहे। तूं कहिड़ो खीर जो वेतल आहीं सुल्तान? तो बि सोहराब सां ईअं ई कयो हो न सुल्तान, ऐं तोखां ई सिखियो आहियां। तूं ग़लति आहीं सतार। मां सोहराब जो उहो बिज़नेस कयो जेको मुंहिंजो ई हुयो ऐं सोहराब त हादसाती तौर ते हुन में अची वियो ऐं वक़्तु खेसि मुंहिंजे मथां आणे बीहारियो। तूं त हिकु टके जो मैनेजर हुएं। तुंहिंजो कमु फाइल खणी अचणु, हीउ बिज़नेस संभालणु तुंहिंजी औकात खां मथे आहे। जेको बि तुंहिंजे पुठियां आहे न, सो हुनखे सम्झाए छॾ। सोहराब निंधड़को न आहे,
जंहिंखे ठगे वेंदो। तूं सोहराब जो वकील बणिजी छो आयो आहीं सुल्तान? मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। छा तूं हिते वाकई ख़ौफ़ में आयो आहीं? सुल्तान, मां सोहराब जे बिज़नेस खे बि पंहिंजो कंदुसि। तूं सही ख़ौफ़ में आहीं सुल्तान। ऐं हा, हाणे तूं मुंहिंजे टारगेट ते आहीं ऐं मां जंहिंखे बि टारगेट कंदो आहियां त उहो मौत जो मुंहुं ॾिसंदो आहे। ॿिली जे ख़्वाब में चिछड़ा। सतार तोखे सिर्फ़ मां इहो सम्झाइण आयो आहियां, तूं जे पावर ऑफ अटॉर्नी खे खई बीठो आहीं न, उहो कंहिं बि कम जो नाहे। छो त सोहराब 3 फैक्ट्रियुनि ऐं सॉफ्टवेयर हाउस जो मालिक कोन्हे। हू तमामु वॾो बिज़नेस एम्पायर हलाइण वारो आहे। हुन इहो जेको कुझु बि कयो आहे उहा हुनजी रांदि आहे। हू पंहिंजे सिफ़नि मां दुश्मन खे कढणु ॼाणे थो ऐं असल दुश्मन ॻोल्हण जे लाइ हू ॿ क़दम पोइते थियो आहे। हिनखे तूं पंहिंजी कामयाबी न सम्झ। तूं पंहिंजो फिक्र कर सुल्तान, सुभाणे तुंहिंजो वारो आहे। कल्ह सोहराब जो वारो हो। जीअं सोहराब पंहिंजो दुश्मन पाण आहे, तूं बि साॻी रवायत पियो हलाई। हू हमेशह धोखो खाईंदो रहंदो। हुन जी क़िस्मत में सिर्फ़ धोखो खाइणी लिखियल आहे। तो धोखो ॾिनो आहे ऐं तो लाइ बि धोखो वधी ईंदो। तुंहिंजे मां वार जो इंतज़ारु कंदुसि। ॾिसां त तुंहिंजे वार में केतिरो दम आहे सतार। सतार, यादि रख, जेको तुंहिंजो पोयों बीठल आहे न, उहो तुंहिंजो कोन रहंदो। सम्झे ॻाल्हि खे? सोहराब खे हिननि समूरनि मामलनि मां कढण जे करे ई जमाल सोचे रहियो आहे। पर सोहराब त जमाल सां गॾु विहण ई पसंदि नथो करे। काफ़ी भेरा साण सां राब्तो रखण जी कोशिशि कई आहे। हू कंहिं अंध जे घोड़े ते चढ़ियल आहे। चाचा, सोहराब ऐं जमाल खे सिर्फ़ु मां ई गॾु विहारे सघे थी, पर खेसि फ़िलहाल वापसि मुल्क घुराइण जी कोशिशि करणी पवंदी। है जमाल वापसि अचे त हिन मामले ते ॻाल्हाइबो। अवां कॾहिं जमाल साहब सां गॾिजी अचो त गॾिजी डिनर कयूं प्लीज़। हा हा, जमाल साहब फ्री थी वठे ज़रूरु अचिबो। ऐं हा, अवां ॿिन्ही फैमिलियुनि जा मामला हिकु पासे थिया या तूं ऐं मां अलॻि थिया वेठा आहियो? न, काफ़ी हद ताईं असांजूं फैमिलीज़ हिक ॿिए जे वेझो थी वियूं आहिनि। बसि चाचा, सोहराब जे साम्हूं अञा न आहियूं वेठा। हा, मूंखे यादि आयो, जमाल सां उहो तपेदार मिलियो हो जंहिं अवां ऐं सोहराब जे ज़मीन जे खातनि में फेरफार कई हुई। उहो रिटायर आहे ऐं काफ़ी बीमार आहे। उहा त सुठी डेवलपमेंट आहे। चाचा, सोहराब खे साम्हूं हाणे समूरी हक़ीक़त जे बारे में आगाह करे सघिजे थो। इन सां ग़लति फहमी ख़तमु थी सघे थी। हा, जमाल बि उहो ई चए पियो। मां सम्झां थो मूंखे हलणु घुरिजे। जमाल साहब देरि कंदो। अवां बि सरकारी माण्हू आहियो, अवां खे बि कमकार हूंदा। मां जमाल साहब खे फ़ोन करे पोइ ईंदुसि। हा बिल्कुलु, जमाल साहब शहर खां ॿाहिरि वियल आहे। शायदि हुनखे मोटंदे राति देरि थी वेंदी। तव्हां परेशान न थियो, डोंट वेरी, मां कॉल करे। ओके डियर, थैंक यू। पुत्र, तूं छा थो सम्झी? सुल्तान अंधो आहे ऐं तूं अखियुनि में सुरमा विझी हलियो वेंदे। मूंखे ॿुधा, तूं इहा इंफॉर्मेशन कंहिंजे चए ते ॾिनी? ऐं मूं इहा इंफॉर्मेशन SP जमाल जे जमा ते ॾिनी। हुन मूंखे चयो त पंहिंजो जेको इहा इंफॉर्मेशन सॼी तव्हां उन ताईं पहुचाए छॾियो। सर, मूंखे हिकिड़ो मौक़ो ॾियो। सर, मूंखे हिकिड़ो मौक़ो ॾियो। सुल्तान जी किताब में माफ़ी जी का बि गुंजाइश कोन्हे। यादि करे छॾ। इन जो मतिलबु आहे त ही जमाल जो इन्फॉर्मर हुयो। हीअं न, अञा बि सिधा सिधा ॿ माण्हू असां सां शामिल आहिनि। मूंखे सिधी तरह सभु माण्हू कढी ॾे जेके सिधी या अणसिधी तरह जमाल जे शफ़न में शामिल आहिनि। माहिन अञा ताईं न आई आहे ऐं फ़ोन बि संदसि बंदि पियो वञे। अला ख़ैर करे, छा मां यासिर खे फ़ोन कयां छा?
माहिन इतनी देर किथे हुई है? तो क्या खबर है ना तो तू घर में न हूंदी तो मां केॾी परेशान थी वेंदी आ। मामा चाची वहाँ हरगिज़ परेशान न थियो। दरअसल माहिन के मुंह घुरायो छो जो असां बिनी खे कंहिंसां मिलणो हुयो। हाँ मामा तव्हां आराम में हो इन लाइ मां इहे निकिरी वियमि। चाची वहाँ हाणे बिल्कुलु परेशान न थियो, सभु मामला बहितर थी वेंदा। सिर्फ़ु रुगो हिकु दफ़ो चाचा सां असांजो राब्तो थिए त जेके शयूं आहिनि उहे क्लियर थी वेंदियूं। आख़िर तव्हां ॿई करण छा था चाहियो? तव्हांजो प्लान छा आहे? मामा सभिनी खां पहिरीं त असांखे इहो क्लियर करिणो आहे त पापा जो सुल्तान सां को बि वास्तो न आहे। इन करे असां मीडिया ते रिपोर्ट ॾिनी आहे। असां हींअर उतां ई पिया अचूं। पर माहिन तू इहो सभु कुझु छो पई चवे? ही तुंहिंजे पापा खे सुठो न लॻंदो सभु कुझु। ही बिज़नेस जा मामला आहिनि। तुंहिंजो पापा चङी तरह सम्झे थो त कीअं हल करणा आहिनि। तोखे परेशान थियण जी ज़रूरत न आहे। पर चाची इहो ज़रूरी हो छो त मीडिया ते हिन वक़्तु इहो तासुर ॾेखारियो पियो वञे त चाचा मुल्क मां फ़रार थी चुको आहे ऐं संदसि पूरो बिज़नेस हिकु मैनेजर टेक ओवर करे वरितो आहे ऐं संदसि गैर क़ानूनी सरगर्मियुनि में मुलविस हुजण जी ॻाल्हि पई थिए। ऐं चाची हुन सूरत हाल खे कंहिं बि तरीक़े सां रोकाइण जी ज़रूरत हुई। इन करे माहिन खे साम्हूं आणणो थो पवे। इहो मूंखे सम्झ में नथो अचे। तव्हांखे घटि में घटि सोराब जे अचण जो इंतज़ारु करणु खपे। मामा असां पापा जे वापसि अचण जो इंतज़ारु न पिए करे सघियासीं। असांजे पूरे बिज़नेस ते बुरो इफेक्ट पियो पवे। असांजा शेयर्स मार्केट में किरण लॻा आहिनि मामा। इन करे असांजा पार्टनर्स बि परेशान थी विया आहिनि ऐं क्लाइंट असांखां परे थियण लॻा आहिनि। मामा अगरि ईअं ई थींदो रहियो त कॉर्पोरेट लॉ अथॉरिटीज़ में असांजा लाइसेंस कैंसिल थी वेंदा। अहिड़ी सूरत हाल में असांजे तरफ़ां क्लियरिफिकेशन ज़रूरी हुई। इन करे यासिर इहो बहितर फ़ैसिलो कयो मामा ऐं हाणे असां सेफ साइड ते अची विया आहियूं। चाची जेकॾहिं अव्हां चाचा सां राब्ते में आहियो त प्लीज़ असांजी उन्हनि सां ॻाल्हि करायो। हिन वक़्तु संदसि क्लियर मौक़िफ़ मीडिया खे घुरिजे थो। एटलीस्ट उन्हनि खे वीडियो मैसेज ॾियणु खपे। ठीकु आहे, मां सोराब सां कॉन्टेक्ट करण जी कोशिशि कयां थी। मां सम्झां थो त हाणे एसएसपी जमाल जे ख़िलाफ़ को भरपूर एक्शन करणो पवंदो। बॉस हू हिकु फोर्स जो हेड आहे। असां संदन ख़िलाफ़ छा था करे सघूं? मां सम्झां थो त हुनखे त किडनैप करे गुम कजेसि। बॉस इहो कीअं पॉसिबल आहे? पर इहो करणो पवंदो, न त हू असांजे ख़िलाफ़ को न को एक्शन खणंदो। हिन खां पहिरें कंहिं बि तरह सां असां हुनखे सोघो कयूं। मुंहिंजी हिकु पार्टी सां ॻाल्हि थी आहे, हिनखे किडनैप करे बलोचिस्तान पहुचाइणो पवंदो। बाक़ी सभु पाण ॾिसी वठंदा। इहो तमामु वॾो रिस्क हूंदो सर। पर इहो रिस्क खणणो ई पवंदो। बॉस तव्हां वटि को प्लान आहे छा? ईअं जमाल उते अची वेंदो, खेसि अगवा करे उतो खणी हलंदासीं ऐं असां पार्टी खे विकिरो करे छॾींदासीं। हा, समूरा अॾो सतार ते अची वेंदो। बॉस जीअं तव्हांजी मर्ज़ी, असां त हर हाल में तव्हां सां गॾु आहियूं। ठीकु आहे। ड्रामा सीरियल लहरू लहरू ज़िंदगीअ जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।